तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त उन जी वाखाण बयान कयूं। दुरूद अने सलाम मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। हुकूक जे बारे में तक़रीर करणी आहे। ख़ुतबो न तक़रीबो अलॻि आहे। अरबी में जेकी अखर चया ई थियो ख़ुतबो। अञा वैसे ई खड़ी ने नवेसर जरो उभो थींदो त ॿियो ख़ुतबो हूंदो। हाणे जेकी चवां पियो ई ख़ुतबो न आहे, इहा तक़रीर रही, वाज़ आहे। हुकूक जे बारे में त हुकूक जा अलॻि अलॻि भाग आहिनि। हिकिड़ो त मौज़ू ई आहे जनरली इंसान जा हक़। दुनिया भर में इंसान इन्ही जा हक़ करो आई अने ई एतिरो गरो मौज़ू आहे, न आई सम्झी सघंदा न मूं वटां तक़रीर थींदी। रख छॾियूं था आड़ ते। ॿियो हिकिड़ो मौज़ू आहे, बहु प्यारो मौज़ू आहे, जंहिंजी हमेशह ज़रूरत पए थी। हुकूकुल इबाद, इंसान जा हक़। त इंसान जा हक़ तरह तरह जा आहिनि, पर इन क़ीमती मौज़ू आहे हुकूकुल्लाह, अल्लाह जा हक़। अल्लाह जा हक़ बंदे ते, इंसान जा हक़ अल्लाह ते, इहा अलॻि मौज़ू आहे। इन जी ज़रूरत रही, पर अॼु मूं इहा तयारी न आई कई। हुकूकुल इबाद, इन में कई ख़ुतबा आहिनि। इंसान जा हक़ हिकिड़ो त ख़ुतबो इन लेवल ते अचींदो तक़रीर मौज़ू माउ पीउ जा हक़, औलाद मथे, औलाद जा हक़ माउ पीउ मथे। अलॻि मौज़ू आहे, इन जी ज़रूरत रही। माउ पीउ जी जाइदाद में औलाद जो हक़, इहो अलॻि हिकिड़ो मौज़ू आहे। पछम में ज़रूरत खरी इन मौज़ूअ जी। हिकिड़ो मौज़ू आहे मियाँ बीवी तंहिंजा हक़। मर्दनि जा औरतनि ते हक़, औरतनि जा मर्दनि ते हक़। पर इहे तक़रीर बरूकीअ मोटा थिए न जिन ॾींहुं मंबर ते कंहिं पण मौलाना इहे तक़रीर कई त सम्झो जे मसो झुरियो न का मसो झोरे पोइ आयो घरे में, इहे निकी। अञा हिकिड़ो जंहिंजी सख़्तु ज़रूरत, उहो मौज़ू आहे पड़ोसीअ जा हक़। पड़ोसी मुस्लिम हुए कि गैर मुस्लिम, इन जा हक़ आपस में केतिरा आहिनि। हलो ई पाण रखो था थेले में, पोइ ॻाल्हि। हिकिड़ो मौज़ू हक़नि जे बारे में, इमाम जो हक़ जमात ते, जमात जो हक़ इमाम ते। इहे तक़रीर आउं कंदुसि हिन मस्जिद में इंशाअल्लाह। जर मौलाना अचे, आजी मर्ज़ी से जेको अचे, ई मौलाना अचे तैर पहलो जुमे जो ख़ुतबो मूंखे ॾिजा, तंहिं पुठियां कोई मुसलो, मंबर, लाउड, पखा, ॿारियूं, दरवाज़ा, बदना, लोटा, वुज़ू खाना, नाइणियूं, हमाम, मड़े मिसी थी मदरसा मौलाना खे मूंखे ख़ाली हिकिड़ो जुमे जो ख़ुतबो तुंहिंजो मौक़ो ॾिजा। तक़रीर इमाम जा हक़ आ मथे न आजा हक़ इमाम मथे केतिरा आहिनि, इहे तक़रीर कंदुसि। न मूंखे हिन जे बारे में जरा खनि रस पण आहे, इन तक़रीर जो ज़रूरत आहे। मौज़ू हक़नि जे बारे में घणा आहिनि, पर कयूं करो जुमे जो ॾींहुं जेको इहो मूं जहिड़ा देहाती फिरे पिया, लटखड़ी सुबुह जो माल खे चारी न चाहे हलो जुमे जो ख़ुतबो तक़रीर, जुमे जो ॾींहुं कई कम बेरा थी वञनि था। रसोड़े जे रद पच, तंहिंजो मुंदो वापार जो जुमे जो ॾींहुं राव, कुटुंब जी राव आहे जुमे जो ॾींहुं, हुते ही थियो, हुते ही थियो। मंगते वारी त फोन जुमे जो ॾींहुं कया न कया अचे ई अचे। तंहिं सवा पण ॿिया ढिग कम जुमे जो भेरा थी वञनि था, ज़हन ख़ाली थी वञे थो, तक़रीर बक़ीर यादि रहे नथी। उन खे वरंदी ॾियणी कि लटखड़ी हिते मंबर ते इस्लाम तंहिंजो झंडो बुलंद करणो। अॼु जी तक़रीर जेको आहे
वो पंहिंजी साब सैंपल ने साधी है, तकरीबन ही 5-7 मिनट ॻाल्हि में निकिरिया। मुसलमान जा मुसलमान ते हक़, हू ॿिया जेको हुकूक तंहिंजी ॻाल्हि कई उहो मड़े तकरीरूं हुई, इन में अमुक पवंदा जलाबियूं, अमुक की न जलाबियूं, अमुक सम्झाबियूं, अमुक सम्झ में की न अचंदियूं, अमुक मोटा की न थींदियूं, अमुक आवटा संभालाराबियूं की न। पर ही साव अहम फहम सादो मौज़ू आहे। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु थी रिवायत है, बुखारी ने मुस्लिम में मौजूद है, हदीस जे ॿिए किताबे में पण मौजूद है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुसलमान मथे हिकिड़ी रिवायत में इहे त 5 हक़ आहिनि, हिकिड़ी रिवायत में आयो त 6 हक़ आहिनि। जंहिं रिवायत में आयो 5, पाण इनकार न कयूं जो छठो न आहे, अहिड़ो न आहे। हाणे मुंदो कुझु पंहिंजो फासे थो, जंहिं वटि ख़ाली हिकिड़ी जी रिवायत है, ॿी जी ख़बर न आहे, ही पढ़ियो मुसलमान जा मुसलमान ते 5 हक़ आहिनि, त ॿिए चए त मुसलमान जा मुसलमान ते 6 हक़ आहिनि, त चुप कर तूं कूड़ो। आऊं कूड़ो ई आहे, मुस्लिम हदीस में लिखियो पियो, बुखारी में लिखियो पियो आहे, मुसलमान जा मुसलमान ते 5 हक़ आहिनि, तूं हाणे वेठी 6। रिवायत में अलॻि अलॻि जॻहि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलॻि अलॻि हक़ फरमायो हुयो, कॾहिं 5 फरमायो, कॾहिं 6 फरमायो। 6 में 5 अची वञे त हिकिड़ो वधारे 6 हक़, त सवाइ ॿिया घणा हक़ आहिनि। शुरूआत सां एतिरे मुसलमान ईअं न सम्झजा, उहो मुसलमान जेको दिल्ली मुंबई में रहिया, कुर्बानियूं ॾियनि था, भोग ॾियनि था, ऐं जेको वेठा आहियो मूंखे साम्हूं पंहिंजा पिंड में हक़, मुंहिंजा आंते आंजा मूं ते, अड़ोसी पड़ोसी में आम जनरली हक़ क्या आहे, साव सैंपल सादो। हाणे आके यादि अचींदो जर पहलो मुंदो पाण खणंदासूं जे ई हक़ आम जा कंहिं अॼु अदा कयो कंहिं न कयो। इज़ा लकीतहू फसल्लिम अलैहि, जंहिं ऐं भेरा थियो गॾिजो तैर हिकिड़े ॿिए ते लानत हलायो, न लानत न, सलाम हलायो। हिकिड़े खे ॾिठो नौजवान खे ॿिए खे जित भेरो थी वियो उते हथ जे इशारे सां लानत हलाए, चयो भई ही त हाणे ख़बर न आहे मजूसीअ जो धर्म आहे कि यहूदी जो आहे कि नसराने जो आहे। इस्लाम त चयो अॼु मुलाक़ात मुस्लमान से थिए त इनखे सलाम कयो, सलाम वारियो, ई वॾे में वॾो हक़। मुसलमान में मर्द औरतूं मड़े अचे था, पण तमामु मर्यादा आहे, इस्लाम जूं धाराऊं आहिनि, हद वाड़ी थियल आहिनि, कियारा पारा थियल आहिनि। मूंखे सुवाल में कंहिं पुछियो त इस्लाम एॾी इस्लाम मथे अहमियत ॾिने त करो ॾूसियूं जेको जेतिरो आहे उते उनखे सलाम कयूं। मूं चयो जी हाँ, पण हिकिड़ो अञा मुंदो आहे, कहिड़ो? चयो पुठे में ॿर होए दुका जले जो त भले सलाम करजां, ऐं उन खे छॾे पिंड में त हिक ॿिए ते सलाम कयो। फ़ाइदो मिणी खां पहिरीं त शियार इस्लाम जो अपनायो था जे असीं मुस्लमान आहियूं, नबी जी सुन्नत अपनायो था जे नबी हक़ ॾिने ऐं हुकुम ॾिने सलाम करे जो। ॿियो ख़ाली एतिरो ज न, पंहिंजो जेको अमालनामो रहियो, अमालनामे जी कोथरी रही, इन में की खपा नेकियूं रखियूं। अस्सलाम वालेकुम 2 नेकियूं, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह 20 नेकियूं, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू 30 नेकियूं। तंहिंखां मथे सलाम आहे न, मग़फ़िरतहू जन्नतहू दोज़खहू कीअं न, पूरो एतिरो काफ़ी। नेकियूं कमायूं, ॾींहं में 100 फेरा जे सलाम कयो, 2 नेकियूं जे कमायूं त भला रोज़ जूं नेकियूं थियूं केतिरियूं? इस्लाम ॾिने न पाण खे, हिकिड़ो त इस्लामी हक़ अदा कयो, ॿियूं नेकियूं कमायूं। हा तरीक़ा ई इस्लाम करे जा। ख़ैर हिकिड़ा हिते वेठा आहियूं, ॿिया परियां अचनि पिया त वेठल ते उहो आयल सलाम कई, पंहिंजी आदत आहे, उन सलाम कयो कि न कयो त भेरो पाण भली करे ॾियूं था। ऐं राणा तूं भले आवे, पैर जे भले आवे, पिठा तूं भले आवे, ईसा मूसा खमीसा आवे, चाहे बाप सलाम वे विसरी न, ऐं ख़ामोश थी वियो।
इस्लाम हक़ ॾिने उहो पाण ई अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह चवंदा। आके चवणो वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। उन अचींदे शर्त दुआ ॾिनो आहे ते जे अलाह जी सलामती आहे मथे होए, अलाह जी रहमत हुए, उन जी बरकात होए न पण अलाह जी सलामती से उन खे आवकारियां। हिते पण थोरो खनि मुंदो आहे। पाण मरणे परणे में ॾिसूं था फाता ते ताज़ीत ते गाॾी भरे माण्हू आया 10 ॼणा 8 ॼणा। हिते 10-20 पाण पहिरीं वेठा आहियूं, लेन से अचनि पिया। जेको दरवाज़े में दाख़िल सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम वेठल मालिकुम सलाम मालिकुम सलाम मालिकुम सलाम मालिकुम। चुप थी वियो। ई तरीक़ो इस्लाम जो न आहे। इस्लाम जो तरीक़ो ई आहे। ऐं खपे एतिरा भेरा अचो, सिर्फ़ु अने सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू सलाम वारींदो, विठल में हिकिड़े जवाबु ॾिने काफ़ी। से काफ़ियूं कलाम न, उन लाइ करे जवाबु ॾियण जे काफ़ी आहे, मिणी मथे वाजिब फर्ज़ न आहे। हाणे जिते 2 ॼणा भेरा थिया, हिन सलाम वारे सामिलो जवाबु ॾींदो हिकिड़ो आहे त वाजिब, 2 ॼणा त फर्ज़ किफ़ाया। हिकिड़े जवाबु ॾिने, ॿिए तां बार लही वियो। हथु भले ऐं मड़े ॾिजा, वांदो न आहे। चांहि आंजी थींदी, पाणी जा भले 2 गिलास पीजा, सलाम हिकिड़ो वारे। जेतिरा ई भेरा आया आहियो, मिणी जी तरफ़ां हिकिड़ो सलाम। हाणे हे रस्ते में हलंदे हलंदे 2 ॼणा भेरा थिया, हिकिड़े पासे नंढो अचे पियो, ॿिए पासे वॾो अचे पियो। सलाम जी त उमेदु मिणी खे जे सवाबु रहियो त नंढो जेको हुए ई वॾे ते सलाम वारींदो। हिकिड़ो हुंडा से अचे पियो, हिकिड़ो मोहर जीअं रोड ते रुले पियो, त जेको सवारी से अचे पियो ई पैदल खे सलाम कंदो। ई नियम किताब में लिखिया पिया, ऐं घरेलू न घड़ियासीं। ई पर इस्लाम जा नियम आहिनि। अच्छा, ई सलाम हलंदो 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 नेठि जन्नत में जर जन्नती दाख़िल थींदा, तर बि सलाम सलाम सलामती आंते सलामती 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 ईज कौल हूंदो, अलाह जी तरफ़ां फरमान हूंदो। ई सलाम लमे गारे हलंदो। न सलाम जे बारे में अञा ढिग मुंदा हूंदा, पण ख़ासि हाणे पहिरीं मस्जिद में अचो था, मस्जिद में अचो त दुआ न पढ़ो, ख़ासि हिकिड़ो माण्हू हुनखे साम्हूं हाणे त बि सलाम ईअं कयो त उहो जेकॾहिं मां त खुतबे जी तयारी करे त उहो अखर विसरी वेंदो। ऐं मस्जिद में दाख़िल थियो, अल्लाह मुफ़्ताह अली अबवाब रहमतिक पढ़ो, न सलाम कयां बहितर है, सलाम कयो। पण कंहिं माण्हूअ खे नारे न, पोइ हुनखे साम्हूं नारियो जे हू जवाबु ॾिने की न ॾिने, चप चोरे की न चओ, पुठियां तहिड़े निमाज़ पुठियां चओ जे मूं सलाम कयो, मुंहिंजे सलाम जो जवाबु न ॾिने। ऐं न चई सघो, जे जवाबु ॾिने त बहितर, न ॾिने त गुनहगार आंजो न आहे अलाह जो। अई न ढिग वेठा आहियो, उन मां हिकिड़े खे जवाबु ॾेई छॾियो, ॻाल्हि पूरी। अच्छा, नमाज़ी नमाज़ पढ़े पियो, तंहिं मथे बि सलाम वारे सघो था, जाइज़ आहे। हरू भरू न, जे हुन ते हेॾो सलाम वारियो जे उछिर खड़ी वञे जे भई हीउ करो। एतिरे इहे इस्लामी हिकिड़ा नियम आहिनि सलाम जे बारे में। न ॿियूं ॻाल्हियूं ढिग आहिनि, ज़रूरत प्रमाणे बयानु थींदियूं रहंदियूं। पहिरीं मुंदो मुस्लमान जा मुस्लमान ते जेको 6 हक़ आहिनि, उन मां इहा त जित भेरो थियो त सलाम जो जवाबु ॾे। ही सलाम वारे, हू जवाबु ॾे। हयो हाणे ॿियो मुंदो आहे। ॿिया मुंदा आहिनि अहिड़ा मड़ाए बरूका न आहिनि, अहिड़ा जहिड़ा आसान आहिनि। इयादतुल मरीज़ है, रद्दु सलाम पुठिया हलो, इजाबतु दावा, दावत खे क़बूल करणु। दावत तरह तरह जी थिए थी। दावत सॾ जी माना में आहे अहले इल्म, वॾा वॾा जेको हदीस खे सम्झनि था, शरह करण वारा, उन त ईअं चयो त हिन हदीस में इहा जे दावत खे क़बूल करणु, हिते इहे जे वलीमे जी दावत रही। अने उन जो ई पण चवणु आहे जे वलीमे जी दावत जेके ॾिए थो त इनखे क़बूल करणु वाजिब आहे। सलाम करणु सुन्नत आहे, पण सुन्नत मुअक्कद आहे, ताक़ीद वारी। जवाबु ॾियणु किथे सुन्नत थी वियो, किथे फ़र्ज़ किफ़ाया। पण सलाम जो जवाबु अचींदो खरो। दावत रही, हीअ खाधे जी दावत,
जनरली दावत जे वली में जीअं गैर वली में जीअं दावत ॾिने चे अची जा, मानी पाणी आजो मूं कयो आहे बनायो आहे, अचो दावत खयो, त हक़ बने थो जे उन जी दावत खे क़बूल कयूं, पोइ हीलो बानू न बनायूं। एतिरे सूदी पंहिंजा सल्फ़े सालिहीन नफ़ली रोज़े जी हालत में जे उनखे दावत मिलंदी हुई त उहो नफ़ली रोज़ो तंहिंखे तोड़े ऐं दावत खंदा हुआ। हाणे नई ॻाल्हि आहे जो मौलाना साहिब जो रोज़ो तोड़े ने ॿिए जी मानी खयो, नफ़ली रोज़ो। फ़र्ज़ रोज़ो जे छॾिया तव्हां गुनहगार, तोड़िया त डबल गुनहगार। हीअ नफ़ली रोज़ो जेकॾहिं पाण तोड़े विधो त कोई गुनाह न आहे, कोई कफ़ारो न आहे। नफ़ली रोज़ो न, नफ़ली रोज़ो त पाण रखो ई नथा, न को पाण उनजी अहमियत आहे, न को उन सवाब जी पाण को ख़बर आहे नफ़ली रोज़े जी। ख़ैर सल्फ़े सालिहीन नफ़ली रोज़ो इन हालत में पाण जे दावत जुड़ंदी हुई त चवंदा हुआ हिकिड़े पासे रोज़े जो सवाब ऐं इन वधारे नबी जो हुकुम ई आहे जे ॿिए जी दावत क़बूल करे में अचे। अच्छा हलो दावत ते जेकॾहिं नफ़ली रोज़ो आहे बरक़रार रखणो आहे त वांदो न आहे, रोज़ो भले सांझी जो खोलजा, हिन टाणे उनजी दावत में शरीक रहो, खाजा न, ख़ाली उनखे दुआ ॾेई मिली वरी अचो। पण पंहिंजी इहा हिकिड़ी ख़सलत आहे, अने ख़ासी आदत न आहे। ख़ासि मौक़े ते जॾहिं केरु दावत ॾे उन ॾींहुं नसाए न भॼी वेंदासीं, बहानू बनाईंदासीं मुंहिंजो हीउ कमु आहे, हू कमु आहे, त उन ई ॾींहुं कमु पियो, उन ई ॾींहुं कमु यादि आयो। ॿियो टाइम हो आहे न कम जो तरह। दावत हिकिड़ी त खाधे पीते जी दावत रही, ॿी दावत इस्लाम जी दावत, तौहीद जी दावत, इहे जर ॿियो ॾे तर उनखे क़बूल कयो। दीन सॼो ख़ैर खाई आहे, अल्लाह जी तौहीद तंहिंजी दावत तव्हांखे ॾे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे बारे में तव्हांखे चए त इहे दावत क़बूल कयो। अच्छा टेई दावत जेको रही सॾु, तव्हांखे ज़रूरत प्रमाणे हिकिड़े इंसान जेको सॾु कयईं तंहिंमें कीअं न ज़रूरत प्रमाणे उनजी को आबत आहे, का गौं उनजी किरी पई अचे हलो छिके कढी ॾियो, का मामूली को कमु आहे तंहिं लाइ जे हिन सॾु कयईं त उहो पाण हिन हक़ में अचे थो। इन जो सॾु ऐं सुणो सॾु ॾियो। हिते फ़ोन वारो मुंदो अचींदो या त फ़ोन कंहिंजे हेॾा हलियो त बहानू न बनाइजे, उनखे सॾु ॾे, हाज़िरी ॾे, हीअ पोइ हुनजो हक़ु आहे, मुस्लमान जा मुस्लमान ते हक़ु आहे। सलाम जो जवाबु दावत। हक़ मां ई हक़ु आहे त बीमार थिए त आटो फेरो ॾियो। पांकुरो कयूं था जे पां वटि केरु आटे ते अचे थो त ज आटो ॾियूं था बीमार था, वरना कंहिंजी पुछाए नथा कयूं, चऊं असां वटि न आयूंसीं असीं उन वटि नथी वञूं। हलो ऐं चवां थो ॾूसियूं आटे ते न वयूं, कीअं वांदो न आहे, पर पाण था हिक ॿिए वटि आटे ते वञूं, ॾूसियुनि जे आटे ते वयूं त इस्लामी रस्ते जे मुताबिक़ वञी सघे थियो। पण मुस्लमान जा मुस्लमान जे हक़ इहे इयादतुल मरीज़ जनरली सवारे ॾूसी बीमार थींदी, ॾूसी जो औलाद बीमार थींदो, ॾूसी जो वॾो नंढो इहे बीमार थींदो ऐं वञो हिक ॿिए ते आटो ॾियो। पर ईअं न जे मुल्क में बीमार था अस्पताल में राज पिया आई, ॿिया कम धंधा छॾे रुगो बीमारनि था आटो, बीमारनि था आटो, घर अटे जो वांदो, इहो आटो न आहे। ऐं अड़ोसी पड़ोसी में ओॾो नारियो जेको बीमार आहे तंहिंजा आटो फेरो ॾियो, इहो हक़ु आहे। अने बहु अघरो कमु आहे जे आटो न ॾिना त ऐं गुनहगार थींदा। मुस्लमान जा मुस्लमान ते हक़ आहिनि, बीमार त आटो, अने मरीज़ त आटो ॾियणु जेको वञे थो उन लाइ करे वॾी फज़ीलत आहे। मरीज़ इन अधिकार में हुए थो जे पांखे दुआ ॾे त हुनजी दुआ क़बूल थींदी। मरीज़ बीमार भला जंहिं सां आटो ॾियणु वियासीं ऐं पंहिंजी दुआ जो उहो हक़दार हुए थो। पण आउं त चवां थो पाण मुंहिंजा अमुक आटे ते न वञनि त ठीकु। माण्हू हिकिड़ो बीमार हो, मुंहिंजी हाज़िरी में कीअं का ठीकु हो, ॻाल्हि में मूं चाढ़ियो चयो कीअं न त बीमारी आहे, न बीमारी निकिरी वेंदी, हू ठीकु थी रहियो, हू ठीकु थी रहियो, मारी ॻाल्हि ईअं हले ई पए। त
त हीअं अचंदे सर ते हिकिड़े उछगार ॾिनई, चए हिन बीमारी में त हू वेंदो रहियो, हिन बीमारी त हुनखे न छॾे, थोरी वार थिए हिन जा प्रेशर किरी पिया न। उहो जॾहिं पछाड़ जो ऐलान थियो त हा वञो पावड़ा खणी त्रिकम खणी मुक़ाम ते वञो घर खवड़े उन इलाज। अहिड़ो माण्हू आटे ते महिरबानी करे न वञे, न उहो न वञे आटे ते जेको वेंदे सर त हुन मरीज़ ते हीअं ओॾो थी न चए मूंखे सुञणे थो, त वीचारो उहो हरोरी वञे मलकुल मौत हिजता न आहे। अहिड़ो अहिड़ो आंजो आटो नथो खपे, घर वेठा हो न अची जा आटे ते। पाण कॾहिं कंहिंखे चऊं जे मूंखे सुञणे थो, ॿाहूं जर बोए हीअं खुंजलूं हूंदियूं, तवर सख़्तु हूंदा, न मुंहिंजे सेड़े में ॿियो डरंदो, तैर आउं चवंदुसि मूंखे सुञणे थो, ख़बरदार। तव्हां मरीज़ खे हाणे इहे धमकी ॾिना आहियां, करो ज़रूरत आहे तोखे सुञणे थो, तोखे सुञणे थो त करो, तंहिंसां इहो हुनजी उमिरि वधी अचंदी। ऐं विया आटो ॾियो ज़ाला तोखे शिफ़ा ॾे, न जेकॾहिं की हक़नि जी ॻाल्हि आहे त चओ आंजो आऊं भाउ हीरोसि ईसो मूसो खमीसो ऐं माफ़ी मङा थो, न पंहिंजी हीअ अनबन थई। मींहं जी साले मथे मींहं साले बीमार हो, छेलो ॾींहुं हो, त हिकिड़ो माण्हू आटे ते आयो जेको सॼी ज़िंदगी इन जी पिंड में अनबन हलाई वई। तैर मूंखे हीउ शहरु यादि पियो, मींहं जी साले बीमार हो, रोअतण वारो, न आटे ते जेको आयो से, त हीउ मूंखे शहरु यादि आयो जे साह पराओ आहे सिपरी खट ते आहियां पियो बीमार, जहिड़ो जीअरनि साह हुजे मोए खां पोइ कहिड़ी मयार। जेकी जहिड़ो झगड़ो इहे हिते छॾेला अचो, न हुनजा प्रेशर वधायला न अचो का उनखे तकलीफ़ में विझेला आहिरो आटो नथो खपे घोरियो, पर हूअ हक़ आहे, मर्यादा से वञो अने दुआ ॾियो, दुआ गिनो। आटो बीमार था, हाणे हीउ बीमार था आटो हिनखे हेॾा होॾा कयो, ॿ टे ॾींहं आटा फेरा ॾिना त थोरो ऐलान थियो इना लिलाहे व इना इलैहि राजिऊन, सुबुह जो 8-9 जो टाइम आहे। पोइ तैर नसा न बजणूं, मुस्लमान जो मुस्लमान ते हक़ आहे जे जनाज़े भेरो वञो, उनखे कुल्लो ॾियो, जनाज़ो पढ़ा, दफ़न थिए तेसिताईं उते रहो, आके 2 क़ीरात सवाब मिलियो। ऐं जेकॾहिं 40 ॼणा तौहीद वारा जनाज़े में आया, जनाज़े जी बख़्शिश जी उमेद आहे, फ़ाइदो ॿिन्ही पासे आहे। मुस्लमान जा मुस्लमान जो जेको हक़ आहे उन में आई आहे जे बीमार थिए त आटो ॾियो। ज़हर कच्छी में चवाजे तो ठका ॾिने, पाण चवंदा जे दुनिया मां लाॾाणू कए, ज़हर मौत जे ज़रिए हिन फानी दुनिया मां आख़िरत ॾांहुं लाॾाणू करे थो। तैर इन जे जनाज़े में कुल्लो ॾेई पुठियां हलो, मोहंदे ई हलंदा त असां आंजो निकाह की न टुटंदियूं, पर इस्लामी तरीक़ो ई त पुठियां हलो, आई ॼाण बहितर आहे। थियो ईअं जे माण्हू हिकिड़ो मुंहिंजो तमामु सहंदो क़ीमती न तमामु ओपन, उन हिकिड़े माण्हू से खार रखे, सख़्तु खार रखे, चए हा ॾिस आऊं पोइ मरंदो त वैर वारींदुसि। जनाज़ो निकिरियो, इहे स्कूटर से निकिरियो, ॿिए खे अहिड़ो जे अॻियां स्कूटर रखी न कुल्लो ॾिए थो, मड़े ईअं तयारी में हुआ त हरा हरा न वॾे सॾु अॻियां चए ओ होॾा हुनजी फाता बाक़ी आहे वञा थो, ॾिसे नथो जे हिन जो जनाज़ो हैर ई अबर सबर कुल्लो ॾे, पोइ ॾिठो वेंदो उहो फाता कुल्लो ॾियो, से ठाहे बनाए। न झिझा माण्हू जरा अचनि था तैर ख़ाली जी हाज़िरी ॾिनी त इहे कुल्ले जो सवाबु आहे, पोइ न कंहिंखे कुल्लो ठाहे न ॾियो था, पिन न ॾियणु ॾियो था, न हिकिड़ा तकड़ियाड़ हीअं आवाज़ लाइन में उबियो, होॾा उबियो, हीअं उबियो, हूअं उबियो, कीअं न हिते को लेक्चर करे जो होए न पोइ कुरू थिए, अमुक कुल्लो ॾिनो अमुक न ॾिनो सवाबु मिली के थींदो, भीड़ भाड़ करे जी ज़रूरत न हुई। हलो, हिकिड़ो हक़ इहा त सलाम तंहिंजो जवाबु ॾे, ॿियो हक़ इहा आहे त दावत तंहिंखे क़बूल करे, टियों हक़ इहा आहे त बीमार त आटो ॾे, चौथो हक़ इहा आहे त बीमार पुठियां मौते रहियो, मरी वञे त जनाज़े में ऐलान सोए, पोइ बानू न बनाए जे मूंखे ख़बर न हुई कई व्हाट्सएप मूं न नारियो, कीअं न हर कमु आड़ ते रखी जनाज़े में अचे। 4 था थिया। हिकिड़ो हक़ ई पण आहे जहिड़ छिक ॾे, चार पिंड चवंदो अल्हम्दुलिल्लाह आड़ ते जंहिं सो ऊ चए यरहमू कल्ला, ई पण इन ई बाग में अचे थो, ई पण इन ई कैटेगरी में अचे थो। छिक
छिक ॾींदल दुआ ॾींदो चवंदो अल्हम्दुलिल्लाह। हाणे हीउ जेको आड़त जंहिं सो इन जी फैमिली जा आहिनि, नंढा आहिनि वॾा आहिनि, बस में ट्रक में जेको जितो जंहिं मुस्लमान सो छिक उन टाणे पोइ न आहे व्हाट्सएप ते इहे छिक ॾे पियो, उहो न हले। छिक ॾिने जंहिं सो हिन अल्हम्दुलिल्लाह चए सो हू चए यरहमुकल्लाह, हू चए यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम। जंहिं छिक ॾिनी। हिते तव्हांखे हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो सुणायां थो, टाइम तेज़ी से वञे पियो। अमेरिका जो हिकिड़ो वॾो सर्जन ई ज़हर छिक ॾींदो त चवंदो अल्हम्दुलिल्लाह। एतिरे अल्हम्दुलिल्लाह पाण खुला चवंदा, छिक अचे थी, हवा ख़ारिज थी थी तहिड़ा अल्हम्दुलिल्लाह कीअं नथा चओ? ॿिया ढिक कम में त तहिड़ा अल्हम्दुलिल्लाह नथा चओ। अल्हम्दुलिल्लाह को चयो, इन पुठियां कहिड़ो राज़ आहे? वॾो अमेरिका जो सर्जन मुस्लिम ज़हर छिक अचे त अल्हम्दुलिल्लाह चए, त हुते त यहूदी ने ईसाई हुन त मश्करियूं कयूं जी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह कहिड़ो ॻाल्हि आहे। वॾो सर्जन उनखे पाण नफ़रत थी वई हिन जे अल्हम्दुलिल्लाह था छिक ॾींदो तरह। अच्छा पाण छिक ॾींदो छू शुक्र अल्हम्दुलिल्लाह न, ॿियो अखर ज न अल्हम्दुलिल्लाह, एतिरे अल्हम्दुलिल्लाह हिते शुक्र अलाह अचे ज न। चयां त बिदत कयां गुनहगार आहियो, इस्लाम में घटाड़ो वधारो इस्लाम करो, पंहिंजे घर हथ जी ॻाल्हि आहे, न चई सघो। नबी जेतिरो हुकुम ॾिने एतिरो च। अच्छा ही मुस्लिम अमेरिका जो सर्जन ऐं वॾो मेन सर्जन इन हिकिड़े हार्ट जे पेशेंट जो ऑपरेशन पे कयूं। एतिरे दिलि जो दौरो हिकिड़े मरीज़ खे हो, तंहिंजी दिलि चीर फाड़ कयूं। न दिलि एतिरे सिधी चीर फाड़ कयूं, इहा दिलि कढी टेबल ते रखी छॾियो हो। न दिलि हले ई पई, दिलि हले पई, इंसानु जीअरो आहे। दिलि तंहिंजो धड़कन बंदि, इंसानु वेंदो रहियो, पोइ भले खपणु तयारु कयो असला। अच्छा ऑपरेशन जे दरमियान हिन जी तबियत, जंहिंजो ऑपरेशन थियो थे मरीज़, उन जी तबियत थी छिक जी, चीर फाड़ दिलि ॿार आहे हिन जी। छिक जे रावई तैर जंहिंखे हिकिड़ो लम्हो चवंदा, सेकंड पंहिंजो पण घणो हिसो नंढो लम्हो, लम्हे लाइ दिलि बंदि थी वियो। जंहिं दिलि बंदि थी वियो, झटको ॾे वरी चालू थी। तैर हुन सर्जन जेको मेन हो ऐं मुस्लमान मथां मश्करी कंदो हो, तैर चए त तूं जेको अल्हम्दुलिल्लाह चए थो, हिन पुठियां वॾो राज़ ई आहे त जॾहिं छिक अचे थी दिलि बंदि, फिरी दिलि जो दौरो चालू थी वञे थो। इहो अलाह जो शुक्रानो आहे। बहरहाल जॾहिं नसीहत तंहिंजी ज़रूरत हुए त ही नसीहत करे, अहिड़ा कई हक़ आहिनि। अलाह ताला वटि इहा दुआ आहे त अलाह ताला पाण खे हुकूक ते मथे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह।